कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो थाणे जी हद लंडो मोरी स्टाप ते पुराणी दुश्मनी सबब अफसोसनाक फायरिंग जो वाक़ियो पेश आयो, जंहिं जे नतीजे में 3 ॼणा मारिजी विया जॾहिं त हिकु शख़्स सख़्त ज़ख़्मी थी पियो। क़तल थियलनि में रसूल बख्श डायरी, अरशद डायरी ऐं रस्ते तां गुज़रंदड़ फरमान उर्फ शाहिद राजपर शामिल आहिनि, जॾहिं त सईद डायरी फायरिंग सबब ज़ख़्मी थी पियो, जंहिं खे वेझो अस्पताल मुंतकिल कयो वियो। एसएसपी नौशरो फिरोज मीर रॉयल खान कोसो वाक़े जो सख़्त नोटिस वठंदे पुलिस खे इलाइक़े में नाकाबंदी, सर्च ऑपरेशन ऐं जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारी जा हुकुम ॾिना आहिनि। एसएसपी जो चवणु हो त मासूम जानियूं ज़ाया थियण ते कंहिं बि क़िस्म जी लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे कानून आॾो आणे मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ ॾियारियो वेंदो। पुलिस मूजिबि इलाइक़े में वॾी नफ़री मुक़ररु कई वई आहे। सर्च ऑपरेशन जारी आहे ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जो दाइरो वधीक वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।